वॾो नाज़ प्रोडक्शन पारां अवामी पेशकश फनकार इलेक्शन वॉल्यूम 1 एक तरफ शमन अली मीराली रोज़ो सुबह जो तुझो सुना जेल कया दीदा दीहु मुले बेकार तो खसवा होया सुन भया संसार ऐं ॿिए तरफ़ मंजूर सखीरानी जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन मेहमान भेनरूं ऐं भाउर अब्दुल मनान अब्बासी ऐं मुंहिंजी मेज़बान साथी खुशबू सिंधी पारां सलाम क़बूल पवे। साथियो, असां ही पंहिंजो प्रोग्राम किन अणथक मजबूरियुनि जे सबब पंहिंजे मुक़रर वक़्त ते अव्हां ताईं पहुचाए न सघिया आहियूं, उन लाइ मौज़रत। बाक़ी गुज़ारिश त असां अॻु अख़बारुनि वसीले बि अव्हांखे ॿुधायो ऐं हाणे बि अर्ज़ु कंदासीं त फनकार इलेक्शन में अव्हांजो ख़त ऐं नालो वोट जी हैसियत रखे थो। इन जे करे हज़ारनि जी तइदाद में मोकिलियल अव्हांजा ख़त ऐं नाला असां हिन हिक कैसेट में शामिल कयूं, इहो नामुमकिन आहे। इन करे सिर्फ़ु अव्हांजे ख़त जी हैसियत पंहिंजे पसंदि जे फ़नकारनि लाइ ॾिनल वोट जी हैसियत हूंदी, न की नाले जी, छो जो हीउ फ़रमाइशी प्रोग्राम न आहे। बाक़ी वाइदे मूजिबि जिन बि असांजे भाउरनि ऐं भेनरुनि पंहिंजे पसंदि जे फ़नकारनि लाइ के बि तासिर मोकिलिया आहिनि, उन्हनि मां असां ख़ूबसूरत तासिर चूंड करे मोकिलींदड़नि जे नाले समेत पंहिंजे प्रोग्राम में शामिल कया आहिनि। असांजे हिन प्रोग्राम में जिन बि भाउरनि ऐं भेनरुनि जा मोकिलियल तासिरात पढ़िया विया आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश तव्हां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी मुकमल एड्रेस ऐं नालो ख़ूबसूरत अख़रनि में लिखी नाज़ प्रोडक्शन सकरन जी एड्रेस ते असां ॾे उमाणियो। ख़बर अथव छो? इहो इन जे करे त उन ख़ूबसूरत तासिर जे एवज़ असां अव्हांजी हौसला अफ़ज़ाई लाइ अव्हांखे अव्हांजी एड्रेस ज़रिए नाज़ फनकार इलेक्शन एवार्ड पोस्ट करे उमाणींदासीं। या जेकॾहिं को महिरबान रूबरू असां सां अची मिले त पंहिंजे शनाख़्त कार्ड जी कापी ज़रूरु आणे ऐं अची एवार्ड हासिल करे। असांजो हीउ एवार्ड जो सिलसिलो फनकार इलेक्शन जे उनवान सां निकिरंदड़ हर प्रोग्राम में शामिल हूंदो। हाणे अचूं था फनकार इलेक्शन जे ज़िले वाइज़ रिज़ल्ट ते। ज़िले घोटकी मां शमन अली ऐं मंज़ूर सखेड़ लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 575 आहे, जंहिंमां शमन अली 336, मंज़ूर सखीराणी 239 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली 97 वोट वधीक हासिल करे ज़िले घोटकी में कामयाबी माणी आहे। ज़िले जकमबाद मां शमन अली लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 457 आहे, जंहिंमां शमन अली 230 ऐं मंज़ूर सखीराणी 227 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली 3 वोट वधीक हासिल करे ज़िले जकमबाद में कामयाबी माणी आहे। साथियो, अचो त अव्हांखे शमन अली मीराली जी आवाज़ में हिकु ख़ूबसूरत गीत ॿुधायूं।